अस्सलाम वालेकुम। किस्सागो में अवां जी ख़िदमत में हाज़िर हैं। इन दुआ सां अचे जो ख़ुश हुजो, शाद ऐं आबाद हुजो। करीम रब अवां खे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ पंहिंजो मुहताज रखे। आमीन सुम्मा आमीन। मां अवां जो इज़त शाकिर हमेशह जियां। अवां जी मोहबत पलाए पई थी। तव्हां किस्सागो खे ॾिसो था ऐं असांजा मुंहिंजा केतिरा ई महिरबान चवनि था त साईं तव्हांजी ॻाल्हियुनि खे असां ईअं सां हटायूं था। त बसि इहे नंढड़ा अर्ज़ आहिनि तव्हांजी ख़िदमत में हथ ॿधी हिकिड़ी ज़िंदगी जी ॻाल्हि कंदा आहियूं ऐं चाहींदा आहियूं त ज़िंदगी थोरी थोरी सम्झ में अचे ऐं जेकॾहिं ज़िंदगी जो सफ़र थोरो सम्झ सां गुज़रे त आसानी थी वञे, सवलाई थी वञे ऐं उहा सवलाई पंहिंजे नसीब में बि अचे थी ऐं ॿिए जे लाइ बि अचे थी। ॾिसो न, ज़िंदगी में ईअं हूंदो आहे त जॾहिं माण्हू को कंडो हटाईंदो आहे न त दरअसल ॿिए जे लाइ हटाईंदो आहे। पाण त ॾिसी चुको हूंदो आहे न, हाणे ॿिनि सूरतुनि मां हिकिड़ी थींदी आहे त या त उहो कंडो लॻी चुको हूंदो आहे, उनखे माण्हू कढी पोइ परे उछलाईंदो आहे, या वरी कंहिंखे नज़र ईंदो आहे त उहो हटाए छॾींदो आहे, त उहो दरअसल ॿिए जे लाइ हटाईंदो आहे। यानी इहो तमामु अहम आहे त असांखे सम्झणु घुरिजे त ज़िंदगी दरअसल ॿिन्ही सूरतुनि में साम्हूं अचे थी, पंहिंजे लाइ बि हुजे थी ऐं जेको परायो त न आहे, पर बहरहाल जेको बि परायो सम्झो या जेको पाण खां सवाइ आहे, उन जे लाइ बि असीं घणो कुझु करे सघूं था। ऐं इहो केॾो न अजीब आहे। मूंखे यादि अचे थो त कंहिं ॾाहे खां पुछियो वियो, हाणे को एग्ज़ैक्टली यादि नथो अचे त कंहिंखां ॻाल्हि कई वई त गुलनि सां जेका आहे सा मोहबत कजे थी त इन खां वधीक मोहबतुनि में केरु शरीक थी सघे थो, त शायदि जोशमली आबादी सां फरमायो आहे त गुलनि सां मोहबत कबी त खारनि सां बि मोहबत कबी, छाकाणि त खार बि गुलनि सां गॾोगॾु ई हूंदा आहिनि। हाणे ही नॉस्टैल्जिक फीलिंग्स आहिनि ऐं हिनखे माण्हू वठी सघे थो, पर हिनखे यासियत में न वठिजे। पर हीअ जेकी फीलिंग्स आहिनि ज़िंदगी में इन करे ज़रूरी आहिनि छाकाणि त असांखे ॿिन्ही शयुनि जे वज़ननि जी ख़बर हुअणु घुरिजे त असांजो जेको सलूक आहे ॿियनि सां उहो कीअं आहे ऐं ॿियनि जो सलूक असां सां कीअं आहे। मिसाल तौरु केतिरा माण्हू बार बार इहा ॻाल्हि चवंदा आहिनि त साईं हीउ बि छॾे वियो, हू बि छॾे वियो, हीउ बि नाराज़ आहे, मूंखे सम्झ में नथो अचे त छो नाराज़ आहे, ऐं मां त कॾहिं कुझु कोन कंदो आहियां या कंदी आहियां, पर हर कोई ईअं थिए थो। त थोरो वेही सोचणु घुरिजे त मां मतिलबु मुंहिंजो त को फॉल्ट हूंदो न। मिसाल तौरु मां चवां त मूंखां ज़ैद बि नाराज़ आहे, साद बि नाराज़ आहे, फ़क़ीर बि नाराज़ आहे, हीउ बि नाराज़ आहे, हू बि नाराज़ आहे, त हीअ जे 5-7 माण्हू नाराज़ थिया आहिनि त 5-7 माण्हू नाराज़ छो थिया आहिनि? छा ईअं पॉसिबल आहे त को हिकिड़ो नुस्ख़ो अहिड़ो मूं में हुजे जेको आहिस्ते आहिस्ते हिननि सभिनी खे मूंखां परे करे वियो हुजे? त कॾहिं कॾहिं किथासिस पंहिंजो करणो पवंदो आहे, पंहिंजे पाण सां सिटिंग ॾियणी पवंदी आहे, विढ़णो पवंदो आहे, ॻाल्हाइणो पवंदो आहे, पुछणो पवंदो आहे। इहा नॉस्टैल्जिया न आहे, पर तमामु ज़रूरी आहे त असीं पंहिंजे पाण सां राब्तो रखूं ऐं पंहिंजे पाण खां पुछूं त असां कहिड़े जॻह ते कीअं वञी रहिया आहियूं। बार बार हिकिड़ो अर्ज़ु कंदो आहियां मां अव्हांखे ख़ातिन हज़रत त पंहिंजी ॼाण जेका आहे न उहा बिना अहम आहे। हाणे तव्हां चवंदा आहियो त वरी घुमी फिरी मां कद ते अची वेंदो आहियां, त कद छा आहे, उनजी माहियत छा आहे या हैयत छा आहे? पर ॻाल्हि इहा आहे त पंहिंजी ॼाण जेकॾहिं माण्हू खे हासिलु आहे न त उन सां केतिरा ई काज सरनि था। इहो बेसिक आहे जेको जेकॾहिं असीं पंहिंजे पाण खां अॻियां नथा हलूं त पोइ अॻियां हली ॾाढी ॾुखियाई थिए थी। आइंस्टाइन जी हिकिड़ी ॻाल्हि हुनजी बायोग्राफिक नोट मां भा हाशिम जोकियो साहिबु मूंखे ॿुधाई। ऐं आइंस्टाइन दुनिया जे वॾनि साइंटिस्ट मां E=mc² वारो आइंस्टाइन, पंहिंजो आइंस्टाइन जर्मन। त उनजी बायोग्राफिकल नोट्स में हिकिड़ी ॻाल्हि हुई त हुन जॾहिं किथे जॉब करणु मतिलबु जॉब कयईं पिए त हिनखे हिकिड़ी ॿी ऑफर आई त तव्हां जर्मनी खां ॿाहिरि किथे असां वटि नौकिरी कयो। त हुन नौकिरी करण लाइ हिकिड़ी शर्त रखी, त शर्त इहा आहे त मां पंहिंजी मर्ज़ी सां पढ़ाईंदुसि, त मां जीअं पढ़ायां थो, मतिलबु मुंहिंजी टेबल हूंदी, हुन जो शागिर्द हूंदा ऐं मां पंहिंजी मर्ज़ीअ सां हुनखे पढ़ाईंदुसि ऐं रिज़ल्ट तव्हां मूंखां वठिजो। रिज़ल्ट उहा पंहिंजी जाइ ते हूंदी, पर कमु मां पंहिंजे हिसाब सां कंदुसि। हुननि इहो क़बूलु कयो ऐं हुननि पुछी सैलरी छा आहे अव्हांजी, त हुननि चयो त जेका आहे सा आइंस्टाइन चयो त मूंखे 5,000, जेको उन वक़्त जो सिको हुयो, त मूंखे 5,000 जी सैलरी खपे थी। त हुते जेका मैनेजमेंट हुई, उन मैनेजमेंट हुनखे चयो त साईं हाणे इहे त कोन्हे, असां वटि घटि में घटि सैलरी बि 20,000 ई आहे ऐं असीं तव्हांखे 20,000 ॾींदासीं ऐं 20,000 ॾींदासीं इन करे जो मतिलबु हीअं आहे त भई आइंस्टाइन जहिड़ो माण्हू असां वटि कमु करे थो त असां हुनखे 5,000 ते कीअं रखी सघूं था। त हुते आइंस्टाइन खिली चयो त जेकॾहिं मां एतिरनि पैसनि ते कमु कंदुसि पोइ मां आइंस्टाइन कीअं हूंदुसि? मां 5,000 में ठीकु आहियां, छाकाणि त मूं पंहिंजी जेका लिमिटेशन आहे 5,000 रखी आहे ऐं मां इन ते कमु कंदुसि। हयातीअ में जेका लिमिटेशन आहे, जेका हद आहे, उहा पंहिंजी जाइ हिकिड़ी ख़ासि अहमियत रखे थी। इंसान लामहदूद न आहे, लामहदूद त ज़ात हिकिड़ी ई आहे जेका लामहदूद आहे। इंसान ॾिसो था त हिकिड़ी हद ताईं ॾिसी सघे थो, हिकिड़ी हद ताईं चखे सघे थो, हिकिड़ी हद ताईं खाई सघे थो, हिकिड़ी हद ताईं ॿुधी सघे थो। आवाज़ ब्लास्ट कंदो त कननि जा पर्दा फाटी पवंदा। केरु सरगोशी कंदो त तव्हांखे ज़ोर सां चवणो पवंदो, बाबा थोरो ज़ोर सां ॻाल्हाए त ॿुधी त सघां। माना 60 डेसिबल्स खां हेठि वञो था त बि मुसीबत आहे, 120 खां मथे वञूं था त कननि जा पर्दा जवाब ॾेई वञनि था। शायदि मुंहिंजी का रीडिंग ग़लति हुजे, जेकॾहिं ENT वारा मुंहिंजा दोस्त ॿुधनि पिया, उहे नाराज़ थींदा आहिनि त तूं अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं रीडिंग्स ॿुधाईंदा आहिनि पंहिंजे पाण डॉक्टर ताईं, पर अजीबो ग़रीब डॉक्टर आहिनि। त बहरहाल ठीकु आहे,
रीडिंग आहे, भला ईअं चऊं था त हिकिड़ी रीडिंग वधी वञे त कन जो पर्दो जवाबु ॾेई छॾींदो, रीडिंग घटी वञे त तव्हांखे ईअं करिणो पवंदो दादा थोरो ज़ोर सां ॻाल्हाए त तव्हां छा पिया चओ। जेकॾहिं तेज़ रोशनी आहे अखियूं ऑटोमेटिकली बंदि थी वेंदियूं, रोशनी मतिलबु कान्हे ऊंदहि आहे त माण्हू हथो राड़ी ॾींदो। इंसानु लामहदूद कोन्हे, इंसानु ख़वातीन सां महदूद आहे, पर जेका शइ अहम तरीन आहे न उहा मोहबत आहे जेका लामहदूद आहे। करीम रब सिर्फ़ु प्यार आहे, अता आहे, इनायत आहे। अलाह पाक पंहिंजी कहर नाकीअ खां बचाए, पंहिंजे ग़ैज़ो ग़ज़ब खां बचाए। हीअ जेके हल्कियूं फुल्कियूं शयूं असां ज़िंदगी में ॾिसूं था न, इहे रब साईं बसि असां ते इनायत थो करे, असां त महिर करे। इहे हुनजी हाकमियत जे साम्हूं कुझु बि कोन्हनि के, बल्कि का शइ बि हुनजी हाकमियत जे साम्हूं कान्हे। हीअ मतिलबु अहम तरीन शइ इहा आहे त रब असांखे हिक ॿिए सां प्यारु करणु सेखारे थो, हिक ॿिए सां मोहबत करणु सेखारे थो। हिकिड़ा हिते आया हुया पंहिंजा मुसाफ़िर आया हुया जेके बोर्ड में हिते, त हिकिड़ी थी वञे न वाक़फ़ियत थी वञे, ऐं माण्हू रोज़ वञे थो का ख़िदमत करे थो छा थो करे, त हू जॾहिं पंहिंजे घर मोटी विया न त असीं ॿिए ॾींहुं जॾहिं हुतां लंघियासीं त ॾिसी करे ऐं अखियुनि में पाणी अची वियो। हालांकि असां मोकिलियो बि हुननि खे पंहिंजो पाण हुयो, पंहिंजे ख़ुशी ख़ुशी पंहिंजे घर विया हुया, लॾो सॼो निकिरी वियो हुननि जो। त असां हुते पहुतासीं न त महसूस थिए थो हुते सिरूं पियूं हुयूं, कुझु पथर पिया हुया, कुझु को मतिलबु उछलायल शयूं पियूं हुयूं, अंदरि में हिकिड़ी अजीब कैफ़ियत अची वई उदासीअ वारी। माण्हू जानवर पाले थो त उहो बि तव्हां ॾिसो त मोहबत जे सिरिश्ते खे कीअं अॻिते वधाए थो। त बसि ॻाल्हियूं इहे ई आहिनि, ॻाल्हियूं हमेशह हैरत अंगेज़ कंदा आहियूं। हितां खां हुते वेंदा आहियूं ऐं असांजो सफ़र मतिलबु हीअं मतिलबु चओ पासे रवां दवा हूंदो आहे। पर सिंपल तरीन ॻाल्हि इहा आहे त असांखे इहो सम्झणु घुरिजे त ज़िंदगीअ जो बुनियादी असास छा आहे। हीअ ज़िंदगी जेका आहे, जेकॾहिं असां को सुठो अहसासु साण खणी हलूं था त असां माज़ी परस्त न आहियूं। असांखे पंहिंजे माज़ीअ मां, पंहिंजे तजुर्बे मां सिखणु घुरिजे, ऐं असांखे हमेशह इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त असांखे पंहिंजे पाण खां सिखणो आहे, ॿिए खां पोइ सिखणो आहे। ॿिए खां तरबियत असीं पोइ था हासिलु कयूं, पंहिंजी तरबियत असीं पंहिंजो पाण में पहिरीं हासिलु कयूं त जॾहिं असीं पंहिंजे अंदर जे जज़्बे खे ॼाणियूं था। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी वॾी नौसेल्ज आहे त असीं पंहिंजे माज़ीअ जे तजुर्बे खे साम्हूं ॾिसी करे, साम्हूं रखी करे पंहिंजे ईंदड़ वक़्त जे मुफ़ासिलनि खे तइ कयूं। मौज़ू थोरो मुख़्तलिफ़ आहे, पर मूंखे यकीन आहे अव्हांजी ख़िदमत में पेश थींदो आहियां त हिकिड़ो छा चइजे त हिनखे हाणे सबमिसिवनेस न चइबी, पर सम्झंदो आहियां त दरवाज़ा वॾा आहिनि, फ़राख़ वजूद आहिनि जेके साम्हूं पंहिंजे भाकुर में भरीनि था, फ़राख़ सीना आहिनि जेके असांजी ग़लतियुनि खे दरगुज़र कनि था। त जेकॾहिं हुन इशू में का ॻाल्हि हेठि मथे थी वई हुजे, सम्झ में न हुजे, न आई हुजे, त महिरबानी करे सीनो फ़राख़ रखिजो ऐं हिन फ़क़ीर जी ख़ताउनि खे दरगुज़र कजो। करीम रब अव्हांखे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे, जॾहिं तव्हांजो पेर हुजे, ख़ैर हुजे, ज़िंदगी अव्हांखे पंहिंजी पूरनि करम नवाज़ुनि सां नवाज़े। पर इहा ॻाल्हि यादि रखिजो त कॾहिं कॾहिं इहा शइ सोचणु बि बिना ज़रूरी आहे त थी सघे थो त असीं बि कंहिं हिकिड़े जे लाइ का पूरी काइनात हुजूं। अल्लाह करीम अव्हांखे पंहिंजे ज़मान में रखे। बशर्त हयात ईंदड़ हफ़्ते वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। इजाज़त ॾींदा, फ़ी अमान अल्लाह। हला भाई।